आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर जो ईरानी फौज चीफ ऑफ जनरल स्टाफ मेजर जनरल मोहम्मद बाकरी सां फोन ते राब्तो पाक फौज सरबराह पारा हेलीकॉप्टर सानिए ते ताज़ियत जो इज़हार। जनरल आसिम मुनीर चयो आहे त सदर इब्राहिम रईसी ऐं परॾेही वज़ीर अमीर अब्दुल्ला पाकिस्तान जा सचा दोस्त हुआ। सनन फौत थियण वारो वाक़ियो अफ़सोसनाक आहे। पाक ईरान फौज सदाईं गॾु बीठल रही आहे। जनरल मोहम्मद बाकरी पारां ॿिन्ही मुल्कनि जे फौज विच में सहकार जारी रखण जी अज़्म जो वर्जाउ। चीनी शहरनि ते हमले लाइ अफ़गान सरज़मीन इस्तेमाल थी। पाबंदी मढ़ियल TTP खे पाकिस्तान ख़िलाफ़ इस्तेमाल कयो पियो वञे। दहशतगर्दी लाइ अफ़गान सरज़मीन जे इस्तेमाल ते ॻणती आहे। अफ़गान दहशतगर्दनि जे ख़िलाफ़ ट्रायल करे या खेनि पाकिस्तान जे हवाले करे। वफ़ाक़ी गृह वज़ीर मोहसिन नक़वी जी नेक्टा चेयरमैन सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस तन चवणु आहे त कुझु ताक़तूं पाक चीन लाॻापा ख़राब करणु चाहिनि थियूं। उहे ताक़तूं अफ़गान उबूरी हुकूमत जी कमज़ोरी जो फ़ाइदो हासिल करे रहियूं आहिनि। वज़ीर आज़म पारां पेशावर में कामयाब ऑपरेशन ते सिक्योरिटी फोर्सिस खे भेटा पेश। शहीद कैप्टन हुसैन जहांगीर ऐं हवलदार शफ़ीकुल्ला जी बुलंद दर्जनि लाइ दुआ। शहीदनि जे पोइरनि सां ताज़ियत जो इज़हार। शहबाज शरीफ़ चयो त समूरी क़ौम खे पंहिंजे बहादुर फ़ौज ते फ़ख्रु आहे। दहशतगर्दी जी लानत खे ख़तम करे ई सुख जो साह खंयो वेंदो। आउं पाण पुट नसरुल्ला गॾाणी जे क़तल केस में फरियादण थींदसि। ॿिए पुट खे केस में फरियादी करे खेसि माराइण नथी चाहियां। शहीद सहाफ़ी नसरुल्ला गॾाणी जी अमर पुट जो क़तल केस दाख़िल कराइण लाइ मीरपुर माथेलो थाणे ते पहुची वई। सन चवणु आहे त असीं मलाइक न आहियूं जो असांखे ख़बर हुजे त नसरुल्ला खे कंहिं मारियो। माई जिंदो जियां ॾाटो खणी हिननि जो सिर लाहींदसि। कंहिं हिसाब दुश्मनी नाहे। पुट जा कातिल गिरफ़्तार कया वञनि। शहीद नसरुल्ला गॾाणी जो भाउ याकूब पंहिंजी अमर खे थाणे तां वापसि घर वठी वियो। ॿिन्ही जो चवणु हुयो त सलाह मशवरो करे केस दाख़िल करायो वेंदो। घारे में इंतजामी लापरवाही बारड़ी हयाती घसे वरिती। ड्यास कॉलोनी में खुलियल गटर में किरण सबब 6 वरियनि जी बारड़ी अजल जो शिकार। बारड़ी जे अलमनाक विछोड़े ते संदसि घर में कोहराम।